Welcome to Time News Studios. You are watching 11 a.m. Bulletin. सिंध में कोरोना वायरस जी पखेड़ में वाद तालीमी इदारा बंद कजन या तदरीसी अमल जारी रखजे। सूरत हाल ते विचारण लाइ सूबाई वज़ीर सईद गनी जी सदारत में स्टीयरिंग कमेटी जो इजलास अॼु थी रहियो आहे। कमिश्नर कराची शादी हॉल्स में तक़रीबुनि जी मशरूत इजाज़त ॾेई छॾी। 300 खां वधीक महिमाननि जे हॉल्स में दाख़िला ते पाबंदी हूंदी। नई गाइडलाइन ते अमल दरामद न कंदड़ शादी हॉल्स खे बंदि कयो। पाकिस्तान में कोरोना वायरस वधीक 42 इंसानी जानियूं खसे वरितियूं। 2843 नवां केस रिपोर्ट। इक़्तिसादी राबिता कमेटी कोरोना वैक्सीन जी ख़रीदारी लाइ $15 करोड़ ग्रांट जी मंज़ूरी ॾेई छॾी। कोरोना वैक्सीन पहिरें मरहले में 1 करोड़ हेल्थ वर्कर्स ऐं 65 सालनि खां वॾी उमिरि जे माण्हुनि खे फ़राहम कई। कराची में साहिली ज़मीन जी गैर कानूनी अलॉटमेंट वारे रेफरेंस में मुस्तफ़ा कमाल, इफ्तिखार काइम खानी ऐं ॿियनि जवाबदारनि ते फ़र्दे जुर्म लागू एहतिसाब अदालत में ॿुधणी दौरान जवाबदारनि तरफ़ां ॾोह मञण खां इनकार। अदालत शाहिदनि खे ईंदड़ ॿुधणी ते तलब करे वरितो। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे मुस्तफ़ा कमाल चयो आहे त सॼे मुल्क में बल्दियाती इदारनि ते को बि ध्यानु नथो ॾिनो वञे। नाम निहाद हुक्मराननि इख्तियारनि जी हेठी सतह ताईं मुंतक़िली खे नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। वज़ीर आज़म यू टर्न न वठे ऐं पंहिंजनि ऐलाननि ते अमल करे। तहरीक लब्बैक पाकिस्तान जे बानी अलामा खादिम हुसैन रिज़वी जी जनाज़े नमाज़ कुछ देर में लाहौर जे मीनारे पाकिस्तान ग्राउंड में अदा कई वेंदी। जनाज़े नमाज़ वक़्तु शहरनि खे लोअर मॉल, मुल्तान ऐं रावी रोड ते सफ़र न करण जी हिदायत। पेशावर में PDM जो सुभाणे जलसो ज़रूर थींदो। ऑपोज़िशन ज़िद ते बरक़रार। हुकूमत जलसे जी इजाज़त खां साफ़ इनकार करे छॾियो। भञकड़ी जी सूरत में कानूनी कार्रवाई कई वेंदी। ज़िला इंतज़ामिया जी PDM खे वार्निंग। नून लीग अॻवान शाहिद खाकान अब्बासी जो चवणु आहे त PDM जो सुभाणे जलसो हर सूरत में थींदो। जलसे में SOPs ते अमल दरामद थींदो। कराची में रेलवे जी ज़मीन ते कब्ज़े जो अॻूणे MPA कामरान टिसोरी ख़िलाफ़ रेलवे पुलिस स्टेशन में केस दाख़िल। कामरान टिसोरी जो चवणु आहे त मिल्कियत मुंहिंजे सहुरे जे नाले ते आहे, केस कूड़ो आहे। अॼु प्रेस कॉन्फ्रेंस में हक़ीक़तूं ॿुधाईंदुसि। खैरपुर में पुलिस ASI बिलावल वसाण खे गभा करे जीअरो साड़े मारण वारे वाक़े जो 6 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। पुलिस दावा कई आहे त बिलावल वसाण पंहिंजे दोस्त फराज़ राजपूत खे 50 लाख रुपया उधारा ॾिना हुआ। पैसा वापसि घुरण ते जवाबदारनि ASI खे क़त्ल कयो। गिरफ़्तार जवाबदार फराज़ राजपूत ऐं सकलैन शाह ॾोह जो एतराफ़ करे वरितो। जवाबदारनि खे रिमांड लाइ अॼु अदालत में पेश कयो वेंदो। टंडवाला यार में हथियारबंदनि जी फायरिंग में क़त्ल थियल सिंध तरक़ी पसंद पार्टी जे मरकज़ी अॻवान अल्ताफ़ जिस्काणी जे क़त्ल केस जी जांच जारी। वधीक शहदादपुर में कार्रवाई करे शक जी बुनियाद ते हिकु ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो। मिठी अस्पताल में वियम दौरान नारी फौत। वारसन लेडी डॉक्टर ते लापरवाही जो इल्ज़ाम हणंदे चयो आहे त नारी निरोधा सोनारो सिविल अस्पताल मिठी में केतिरा ई कलाक तड़पंदी रही, पर लेडी डॉक्टर खेसि हथ लाइण जी बि तकलीफ़ न कई। नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। लेडी डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।
आई मुल्क के मुख्तलिफ इलाइकन में थधि जी लहर बरकरार। कोयटा में गर्मी पद घट में घट काटू 3 रिकॉर्ड। कराची में 23 खां 25 नवंबर ताईं हल्की बरसात जो इम्कान ज़ाहिर। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइंस हवाले थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।